पंबर में बे आबादी भलाई वारे खाती तरफ़ां अलमी आबादी वारे ॾाड़े जे हवाले सां महंगा कैंप मुनाक़िद करे तक़रीब को ठाही वई। आबादी ते कंट्रोल करण लाइ हिकु वॾी तक़रीब पिणु मुनाक़िद कई वई, जंहिंमें डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट कामरान मुश्ताक हसीन शेख समेत कंबर शहदाद कोट ज़िले जे मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि, डॉक्टरनि, सरसू SSDA जी नुमाइंदनि, लेडी स्टाफ, लेडी हेल्थ वर्कर्स LHW ऐं ॿियनि स्टेक होल्डर्स वॾी अंद में शिरकत कई। इन मौक़े ते कामरान मुश्ताक हसीन शेख, ज़िले पॉपुलेशन ऑफिसर करीम बख्शू भुट्टो, ADH डॉक्टर सैयद हबीब शाह बुखारी, अक्कर सरताज अकबर जज, वकारो अहमद सूमरू, पूरम गज़बू भुट्टो, डॉक्टर निर्मला अवार्ड, इमरान अली ब्रो, डॉक्टर कर्नल शाहनाज़ शेख सफदर सूमरू तक़रीब के ख़िताब कंदे चयो त अॼु सिंध समेत समूरी पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में आबादी जो आलमी ॾहाड़ो मल्हायो पियो वञे। वधंदड़ आबादी जे करे दुनिया ते तमामु असर पइजी रहिया आहिनि, जॾहिं त वधंदड़ आबादी जे करे ग़ुरबत में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं इंसानी आबादी वधण करे मौसमनि ते पिणु वॾो असर पइजी रहियो आहे। जॾहिं त ख़ानदानी मनसूबा बंदी न हुअण करे ॿारनि जी घणी पैदाइश जे करे ग़रीब मस्किन माण्हू ॿारनि खे तालीम नथा ॾेई सघनि ऐं खेनि सिहत जूं बहितर सहूलियतूं पिणु मुहैया नथा करे सघनि। इन करे असांखे घुर्जे त अवाम में सिजारी पैदा करियूं त इहे तमामु घटि ॿार ॼान त जीअं मां जी सिहत पिणु बहितर रहे। तक़रीब में मादराना सिहत ऐं कम्यूनिटी तालीम जी अहमियत ते पिणु ज़ोर ॾिनो वियो।